आही सिंध महजी मां दिनो सदे अवामी न्यूज़ आही सिंध महजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे दारावाण मां ख़बर ॾींदा हलूं त همايون ڀرسان ॻोठ मुंडो जे صوڀل खान चانڊيو में चانڊيا برادري जे ॿिनि धुरनि هدايت अली चانڊيو मुराद अली चانڊيو जे विच में कुझु सालनि खां ज़मीन जी ख़रीदारी जे मसइले तां छिकताण हलंदड़ हुई, जंहिं जे निबेरे लाइ सरदार बुरहान खान चانڊيو संदसि ॻोठ पहुतो, जिते चانڊيا برادري जा केतिरा ई माण्हू मौजूद हुआ। इन मौके ते सरदार बुरहान खान चانڊيو सरज़मीन ते पहुची मुआइनो कयो ऐं धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिं खां पोइ सरदार बुरहान खान चانڊيو धुरनि जे फ़ैसिले जी फतवा 10 डिसंबर ते ॿुधण जो ऐलान कयो। निबेरे दौरान PPMNA मीर आबिद हुसैन भैयो, همايون शरीफ UC जो अॻूणो चेयरमैन मीर दुरममन अब्दुल गफूर चانڊيو समेत इलाइक़े जा केतिरा ई माण्हू गॾु हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।